अस्सलाम वालेकुम। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। ॿ नंढिड़ियूं कहाणियूं आहिनि, ॿुधिजो, हिन में तव्हांखे सबक़ु मिलंदो। हिकु छोकिरो हुयो, पोइ कमकार उहो न कंदो हो, बसि जेको पीउ माउ जो दादलो। हिकु ॾींहुं हुनखे पंहिंजे पीउ चयो, ॻाल्हि ॿुधो, हाणे तूं वॾो थी वियो, वञ हाणे पंहिंजे खां वञी कमकार करे असांजे घर मां निकिरी वञ। जेसीं ताणी तूं पैसा ॾोकड़ न कमाईंदे, पाण लाइक़ु न थींदे, तेसि ताणी असांजे घर न अचिजांइ। असां वटि न तुंहिंजे लाइ मानी आहे, न तुंहिंजी का राश आहे असां वटि। जेसि ताणी पैसा कमाए न ईंदे, हिन घर न टपिजांइ। हुन चयो, मां काॾे वञा? चई, जाॾे वणे ओॾे वञ। आख़िर राति खेर जी गुज़री, सुबुह थियो, हिन खे थेले में अंदरि कपिड़ा विझी हिन खे उछले ॾिनो ॿाहिरि जे निकिरणु। हुन चयो, मां काॾे? अची जाॾे वणे वञ, हेॾे मोह न कजांइ जेसि ताणी कुझु कमाई न त। उहो त निकिरी पियो। हाणे रस्ते तां हलंदो पियो अचे, चए पियो त मुंहिंजो पीउ कहिड़ो ज़ालिम आहे जो मूंखे घर मां कढी छॾियईं। हाणे हिनमहिल मुंहिंजी का वही आहे कमकार करण जी। हाणे मुंहिंजे लाइ मानी कान्हे हिननि खे घर में। आहे त अबो अमड़, ॿ ॼणा आहिनि, मां हिकिड़ो पुटु आहे, त मूंखे घर मां कढी छॾियऊं। आख़िर हाणे निकिरी पियो, हाणे काॾे वञे? ओॾो त पीउ मां त घर मां कढी छॾियो। आयो हिकिड़े शहर में, उते अचे मुख़्तलिफ़ क़िस्म जा हिन कमकार अचे कया। आख़िर अचे हिन महिनत कई, महिनत कंदे कंदे हिन हिकु दुकानु खोलियो। उन नंढे दुकान मां वॾो दुकानु थी वियो, आख़िर होलसेल जो दुकानु थी वियो। उते हिन 2-3 मुलाज़िम रखिया। हिते हिनखे कमाईंदे कमाईंदे तक़रीबन 3 साल गुज़री विया। हिन ॻोठ जो हाल न हवाल। पोइ हिकिड़े ॾींहुं सोचे, हाणे मां घणो कुझु कमायो, हाणे त मां घर वञा न। जो मूंखे पंहिंजे पीउ चयो हुयो त कुझु न कुझु कमाईंदे न तंहिंसां न अचे, हाणे मां घणो कुझु कमायो आहे। होलसेल जो दुकानु आहे, मूं वटि कैश बि आहे। हाणे हे उतां पोइ निकिरी पियो हिकिड़े ॾींहुं। मुलाज़िमनि खे चई त मां वञा थो हिकिड़े ॾींहं जे लाइ, की कम सां दुकानु तव्हां हलाइजो। उहो मोटी जॾहिं पंहिंजे घर जो आयो, हुनजी माउ वेठी हुजे, अचे माउ जे पेरे पई हुन गच ॾिनई ऐं पंहिंजी माउ खे चई त मां ॻाल्हि ॿुध, भाभी चयो न कुझु कमाईंदा तंहिंसां हेॾे न अचजांइ। हाणे मां घणो कुझु कमायो आहे शहर में, हाणे तव्हां बि हली मूंसां गॾु उते वेही खाई सघो था। ऐं मूं वटि कैश पैसा बि आहिनि, ऐं मुंहिंजो वॾो दुकानु आहे उते होलसेल जो। किथे आहे बाबू? हाणे बाबे खे सर कर मां ॿुधायांसि। मूंखे ओॾी महिल थेलो उछले ॾिनो हुई। हुनखे पंहिंजी माउ इशारो ॾिनो तस्वीरी तरफ़, जे तुंहिंजो पीउ हाणे हिन दुनिया में न रहियो। चई, इहो कीअं? चए, ख़त तुंहिंजे लाइ ॾेई वियो थिए, चए ख़त पढ़। हिन उहो ख़त वठी, हुन में लिखियलु हुयो त, चए, पुट ॻाल्हि ॿुध, मूंखे तूं ॾाढो प्यारो हुए, पर छा कयां, मां बीमार हुयो त डॉक्टरनि मूंखे चयो तूं घणा ॾींहं ज़िंदह न रही सघंदे। पोइ इन करे मां हिन जी सोच में वियो त तूं त दादलो आहीं, मुंहिंजे मरण खां पोइ तूं कहिड़ो कमकार कंदे, ॾाढो तूं ॾुखियो थींदे। जॾहिं वञी तूं को कमकार करीं, तेसि ताणी जेको ॾाढा ॾुखिया ॾींहं तुंहिंजा गुज़रंदा। हे घर कीअं हलंदो? इन करे मां मजबूर थी तोखे मां घर मां कढियो। तूं वञ, हाणे वञी कुझु न कुझु पाण खे वञी संभालींदे त मरण खां पोइ मुंहिंजे रूह खे बि सुकून मिलंदो। पर अगरि जे मां हाणे मरी वेंदुसि त तूं वटि जो कुझु न हूंदो, तूं परेशान हूंदे त मुंहिंजे रूह खे बि सुकून न मिलंदो। मूंखे तूं माफ़ु कजांइ जेको मां तोखे थेलो उछले ॾिनो दर खां ॿाहिरि। इहो ख़त पढ़ी ऐं रोअण में बुॾी वियो। चई, मुंहिंजो पीउ जेका बि मूंखे ॻाल्हि चई त चङाई जे लाइ चई। जेको मूंखे न ॻाल्हायो त चङाई जे लाइ ई ॻाल्हाईं। त दोस्तो, माउ पीउ अक्सर करे औलाद जी भलाई जे लाइ ई माना चवंदा आहिनि, जंहिंमें औलाद जी भलाई थिए ऐं औलाद सुखियो थिए। हाणे तव्हां खां ॿी कहाणी ॿुधायां थो। को नंढिड़ो छोकिरो हुयो, 4-5 साल हुनजी उमिरि हुई। उनजे हथ में 2 सूफ़ हुया। हुनजो पीउ जो ॿाहिरों आहे, ॾिठई त 2 सूफ़ हिन हथ में आहिनि। अचे वेठो, हुनजे भरिसां खिली ऐं चई त पुट हिकिड़ो सूफ़ मूंखे ॾे, मां बि खावां। पंहिंजे पीउ खे ॾिसी ऐं हिकिड़े सूफ़ खे चखणी कुतरियईं। हुनजे पीउ जी खिल जेका उहा बीह वई उते ई उते। वरी ॿिए सूफ़ खे बि चखणी कुतरियईं। हुनजो पीउ जेको उदास थी वियो, परेशान थी वियो त हे छा के ॿिन्हिनि सूफ़नि खे न खणी कुतरियो। उन खां पोइ उन छोकिरे पंहिंजे नंढड़े हथनि सां सूफ़ खणी पंहिंजे पीउ खे चई, बाबा हे वटि, हे सूफ़ मिठो आहे, हुन खां बि हे हुन सूफ़ खां बि घणो मिठो आहे, अचु हे तूं वठी खा। इहे लफ़्ज़ ॿुधी पंहिंजे नंढड़े पुट जा ऐं हिन जेको त मुस्कुरायो ऐं हिन अखियुनि मां जो ख़ुशी जा ॻोढ़ा किरी पिया ऐं भाकुर पाए पंहिंजे पुट खे चुमियूं वरतई त चई त जल्दी में मां फ़ैसिलो करे विधो त
मूंखे पुटु नथो ॾिए, मां परेशान थी वियुसि, पर जल्दी में को बि फ़ैसिलो न कजे। हर हमेशह इंतज़ारु कजे कंहिंजे जवाब जो, त अॻिलो जवाबु कहिड़ो थो ॾिए। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी आहे। जेके माण्हू जल्दी फ़ैसिला कंदा आहिनि त पोइ उनजो नतीजो वरी ॿियो निकिरंदो आहे। हर हमेशह ग़लति न सोचे दिलि में, अॻिले जो जेको सो इंतज़ारु कजे जवाब जो, त अॻिलो कहिड़ो जवाबु थो ॾिए ऐं छा थो चवे, सोची सम्झी कहिड़ो जवाबु ॾींदो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो। अस्सलामु वालेकुम।